अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 110 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 111 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में रबन ऐं राणू गफ़ार ख़ान जा हारियुनि जे पोयां डोड़नि पिया। दोस्तों हिन वक़्तु हिन सीन में रबन ऐं राणू गफ़ार ख़ान जे हारियुनि जे पोयां हिन वक़्तु ॿई गॾु डोड़नि पिया। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त रबन अॻे तरफ़ खां हिन जो अॻो थो करे ऐं राणू वरी पोयां पियो अचे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि रबन अॻे तरफ़ खां कीअं फिरी आयो, जॾहिं त रबन ऐं राणू ॿई गॾु डोड़िया पिए हिकु सेकेंड पहिरियां, त पोइ रबन अॻियां कीअं ऐं राणू पोयां कीअं थी वियो। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 112 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिननि टिनी घर जे भातियुनि खे हिननि नशो ॾेई सुम्हारे छॾियो आहे। दोस्तों नशे वारियूं गोरियूं ॾेई सुम्हारे छॾियो आहे। ऐं दोस्तों हाणे वरी तव्हां हिन शख़्स ते गौर कयो त हिन वक़्तु हिन शख़्स जो ई खाॿो पेर मथे आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन वक़्तु हिन शख़्स जो ई खाॿो पेर मथे आहे ऐं हिनखे खाधे में नशे जूं गोरियूं ॾिनल आहिनि ऐं फ़िलहालु ही निंड में आहे। ऐं दोस्तों तक़रीबन 5 मिंटनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे वरी हिन जो साॼो पेर मथे आहे, साॼी टंग मथे आहे। हीउ ॾिसो दोस्तों तक़रीबन 5 मिंट पहिरियां हिन जी खाॿी टंग मथे हुई ऐं हाणे वरी 5 मिंट बाद हिन जी साॼी टंग मथे आहे। दोस्तों हीउ नशे में आहे, मतिलबु त हिनखे नशे जूं गोरियूं ॾिनलूं आहिनि ऐं हीउ सॼी राति सुतो पियो आहे। त पोइ 5 मिंटनि खां पोइ हिन साॼी टंग मथे कीअं की, जॾहिं त हिनखे नशे जूं गोरियूं ॾिनल आहिनि त हीउ सुतल आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 113 किस्त नंबर 39। दोस्तों हिन ॿिन्ही सीननि जो मजबूरन मूंखे कंपेरिज़न करणो पियो, हूअं न त तव्हांखे हीअ मिस्टेक सम्झ में कोन अचे हा। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ चपल हिते खट जे हेठां आहिनि। हीउ जेको 5 मिंट पहिरियां जो सीन आहे। वरी दोस्तों हीउ जेको 5 मिंट पोइ जो सीन आहे उन में ॾिसो हीअ चपल वरी खट खां ॿाहिरि आहिनि। ऐं दोस्तों उन खां अलावा हिन सीन में ॾिसो त हीअ चपल हिते ॿई धार रखियल आहे 5 मिंट पहिरियां जे सीन में। दोस्तों हाणे वरी 5 मिंट बाद जे सीन में तव्हां ॾिसो त हिते वरी उहे साॻिया चपल ॿई गॾु रखियल आहिनि। ऐं दोस्तों वरी हीअ 5 मिंट पहिरियां जे सीन में तव्हां ॾिसो त हीअ चपल हिते रखियल आहिनि। वरी दोस्तों हिते मथे 5 मिंट बाद जे सीन में तव्हां ॾिसो त उतां चपल गुम थी विया आहिनि। दोस्तों चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ सभु हिते जेके आहिनि से नशे में हुया, नशे जूं गोरियूं ॾिनल हुयनि, इन करे सुतल हुया। त पोइ हिननि जे चंपलनि सां हीअ छेड़छाड़ कंहिं कई आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे जेका हिननि खां थी वई। हिन अॻियां पोयां जॾहिं इहे सीन भरिया आहिनि ऐं विच में ॿिया सीन भरिया आहिनि, उन्हनि में उथिया वेठा आहिनि, उन्हनि में हिननि खां इहे ग़लतियूं थी वियूं आहिनि। दोस्तों बहरहाल हीअ वॾियूं मिस्टेकूं थियूं आहिनि हिन सीन में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में अची वई हूंदियूं। मिस्टेक नंबर 114 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में हिन औरत खे वात ते रूमाल ॾेई करे घोटो ॾेई करे मारियो पियो वञे। हाँ दोस्तों तव्हां मूंखे ॿुधायो त वात ते रूमाल ॾींदे कंहिंखे घोटो ईंदो आहे छा, या वात ते रूमाल रखंदे कंहिंखे मारिबो आहे छा, या को मरी सघंदो आहे छा वात ते रूमाल रखण सां।
दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 115 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन औरत खे जॾहिं घोटो ॾियो मारियो थो वञे, हिन जो साह निकिरी थो वञे, त उन वक़्तु उन जो हथु हिन तरह हिन खट जी ईस ते आहे। दोस्तों हीउ ॾिसो त जॾहिं हिन जो साह निकिरी थो वञे, हीअ मरी थी वञे, त हिन जो हथु हिन तरह सां हिन खट जी ईस ते आई। ऐं दोस्तों जॾहिं सिॼु उभिरी थो वञे त उन वक़्तु जॾहिं सीन थो जेको अचे त ॾिसो दोस्तों हाणे हिन जो हथु खट ते आहे, उन ईस ते न आहे, उन ईस तां गुम थी वियो आहे। दोस्तों हीउ ॾिसो हाणे उन जो हथो हीअ आहे, हिन ईस ते कोन्हे। दोस्तों जॾहिं त हीअ मरी चुकी हुई, हिन में ज़रे जेतिरी बि साह कान हुई, त पोइ हिन हथु ईअं इन तरफ़ कीअं कयो? जॾहिं त हिन खे उछारण बि हिन जी छोकिरी हाणे पई अचे ऐं सॼी राति हिन में कंहिं हथु बि कोन विधो, त पोइ हिन जो हथु हिते कीअं पहुतो? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक बि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 116 किस्त नंबर 39। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन औरत जे मथां हिन वक़्तु अजरक कोन्हे, बल्कि हीअ रिली आहे। दोस्तों तव्हां ॿीहर ॾिसो त हिन औरत जे मथां हिन वक़्तु का बि अजरक कोन्हे, बल्कि हीअ रिली हिन जे मथां आहे। ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिन जे मथां हीअ अजरक आहे। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि हीअ अजरक किथां आई जेका हिन औरत जे मथां पई बि वई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि। ऐं दोस्तों हीअ मिस्टेक अञा ख़तमु न थी। दोस्तों वरी बि जॾहिं 10 सेकेंडनि खां पोइ हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उन साॻी औरत खे हीअ पोड़ो अजरक मथां विझे ई हणनि पियो। दोस्तों जेका हिकु सेकेंड पहिरियों हिन खे मथां अजरक हुई, साह दरअसल हाणे पियो हुजे। दोस्तों इन जो मतिलबु इहो आहे त हू हिकु सेकेंड पहिरियां जो जेको सीन आहे उहो बाद जो आहे, ऐं हीउ जेको 10 सेकेंड पहिरियां जो जेको बाद जो जेको सीन आहे सो पहिरियां, मतिलबु हिन अॻियां पोयां सीन करे छॾियईं। दोस्तों इन जे करे हीअ हिकु वॾी मिस्टेक थी वई। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों उन खां अलावा इहो यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कया पिया वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।